बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असीं प्रेजेंट ड्यूबियस टेंस के बारे में पढ़ंदासूं, यानी ज़मान हाल मुतशक्की। फेल जहिड़ी सूरत जेका हलंदड़ वक्त में फ़इल जे शक कम में शक ॾेखारे त उनके ज़मान हाल मुतशक्की चइबो आहे। Such a form of verb which shows doubt in the work of subject in current time, that is called present dubious tense। फेल जहिड़ी सूरत जेका हलंदड़ वक्त में फ़इल जे कम में को शक ॾेखारे त उनके ज़मान हाल मुतशक्की चइबो आहे। ज़मान हाल मुतशक्की में जेको आहे मे बी ऐं माइट बी जेको आहे हेल्पिंग वर्ब आहिनि। असां मे बी के ऐं माइट बी ॿिन्ही खे जेको आहे इन ज़मान में जेको आहे एज़ अ हेल्पिंग तौरु वर्ब तौरु जेको आहे इस्तेमालु करे सघूं था। असां जेकॾहिं चाहियूं त मे बी जेको आहे सभिनी फ़इलनि सां इस्तेमालु करे सघूं था। असां जेकॾहिं चाहियूं त सभिनी सां जेको आहे माइट बी इस्तेमालु करे सघूं था। इन ज़मान में जेको आहे मे बी ऐं माइट बी जेको आहे हेल्पिंग वर्ब आहिनि ऐं उन सां गॾु जेको आहे फेल जी चौथी सूरत जंहिंखे असां V1 प्लस ऐं जी इंग फॉर्म चवंदा आहियूं उहा इस्तेमालु थींदी आहे। हाणे ॾिसो था त इन ज़मान जो जेको सिंधी में जुमिले जो स्ट्रक्चर आहे कुझु अहिड़े तरीक़े सां आहे जीअं असांजो ज़मान मुस्तक़बिल जो जुमिलो हूंदो आहे, बिल्कुलु उन वांगुरु आहे, लेकिन उनजे पुठियां जेको आहे हिकु ॿ लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेकॾहिं असां उहे एड कयूं था त असांजो जेको जुमिलो आहे उहो ज़मान मुस्तक़बिल जे जुमिले मां जेको आहे ज़मान हाल मुतशक्की जे जुमिले में तब्दील थी वञे थो। जीअं असां फ़र्ज़ु असां जेको आहे एग्ज़ाम्पल्स में लिखियो आहे, फरज़ाना मे बी टेकिंग टी, फरज़ाना चांहि ठाहींदी। त हाणे ॾिसण जे असांजी माना कढो था त असांखे ईअं लॻे थो त इहो जुमिलो जेको आहे ज़मान मुस्तक़बिल जो आहे, लेकिन उन खां बाद में जेकॾहिं असां जेको आहे इन जुमिले में जेको आहे हूंदी जो इज़ाफ़ो कयूं था, फरज़ाना मे बी मेकिंग टी, फरज़ाना चांहि ठाहींदी हूंदी। हाणे इन्हनि जे पुठियां जेको आहे असां हूंदी लफ़्ज़ जो जेको आहे इज़ाफ़ो कयूं था त इन सां जेको आहे असांजो टेंस जेको आहे उहो चेंज थी वञे थो। पहिरीं असांखे जुमिलो जेको आहे उहो ज़मान मुस्तक़बिल जे जुमिले वांगुरु जेको आहे ॾिसण में अचे पियो। जॾहिं असां उनजे पुठियां जेको आहे हूंदी लफ़्ज़ जो इज़ाफ़ो कयो त इहो जुमिलो जेको आहे असांखे ज़मान हाल मुतशक्की जो थी वियो ऐं इन में असांखे जेको आहे शक जेको आहे उहो ज़ाहिर थिए थो पियो। जीअं आहे फरज़ाना मे बी टेकिंग टी, फरज़ाना चांहि ठाहींदी हूंदी। बेगर मे बी बेगिंग इन द विलेज, फ़क़ीर ॻोठ में पिनंदो हूंदो। आई मे बी वॉचिंग टेलीविज़न, मां टीवी ॾिसंदो हूंदुसि। दे मे बी प्लेइंग हॉकी, उहे हॉकी खेॾंदा हूंदा। यू मे बी सिंगिंग अ सॉन्ग, तूं गीत ॻाईंदो हूंदे। ही मे बी वर्किंग हार्ड, हू सख़्त मेहनत कंदो हूंदो। शी मे बी कुकिंग मील, उहा मानी पचाईंदी हूंदी। हाणे ज़मान मुस्तक़बिल जो जुमिलो आहे, उनजे पुठियां जेकॾहिं असां हूंदो हूंदी हूंदा वग़ैरह जो जेकॾहिं हूंदियूं वग़ैरह जेकॾहिं असां इज़ाफ़ो कयूं था त असांजो जेको टेंस आहे ज़मान मुस्तक़बिल मां जेको आहे तब्दील थी ज़मान हाल मुतशक्की में जेको आहे तब्दील थी वञे थो पियो। असां जेको आहे ॾिसो हिते जेका बि फ़ाइल लिखिया आहिनि, फरज़ाना आहे, बेगर आहे, आई आहे, दे आहे, यू आहे, ही आहे, शी आहे, त असां ॾिसूं था त इन सभिनी सां जेको आहे मे बी इस्तेमालु थियो आहे। असांजी मर्ज़ी आहे मे बी इस्तेमालु करे सघूं था ऐं उन सां गॾु असां जेको आहे माइट बी जेको आहे इस्तेमालु कयूं था। माइट बी ऐं मे बी खां बाद में असांखे जेको आहे फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब या जंहिंखे असां फेल जी चौथी सूरत चऊं था उहा इस्तेमालु करणी हूंदी आहे। हाणे ॾिसूं था त असांजा जेका बि हिते असां जुमिला लिखिया आहिनि सभिनी में जेको आहे मे बी इस्तेमालु कयो आहे ऐं जुमिले जी माना जेको आहे कुझु अहिड़े तरीक़े सां निकिरे थी त हू असलम मानी खाईंदो हूंदो, उहा कपिड़ा धोईंदी हूंदी, हू टेलीविज़न ॾिसंदो हूंदो, उहे हॉकी खेॾंदा हूंदा। त हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त को एक्शन अहिड़ो आहे, को अहिड़ो कमु आहे जंहिं में जेको आहे असां जेको फेल आहे उहो फ़ाइल जे कम में जेको आहे शक ॾेखारे रहियो आहे। माना असांखे जेको आहे का श्योरिटी असांखे जेको आहे कस्टम जेको आहे कंफर्मेशन जेको आहे हिन में नथी लॻे। असांखे ईअं लॻे थो त इन जुमिले में जेको आहे शक आहे, इहो जुमिलो जेको आहे कमु थियो आहे या न थियो आहे, हिकिड़ी क़िस्म जो डाउट हूंदो आहे। इन जे करे जेको आहे असां इन जेको आहे टेंस खे चवंदा ज़मान हाल मुतशक्की में अहिड़ो कमु जेको हलंदड़ वक़्त में अहिड़ो फेल जेको हलंदड़ वक़्त में फ़ाइल जे कम में को शक ॾेखारे। जीअं हाणे फरज़ाना मे बी मेकिंग टी, फरज़ाना चांहि ठाहींदी हूंदी। हाणे कंफर्म न आहे त बाबा ठाहे थी या नथी ठाहे, माना असांखे जेको आहे इन जुमिले में जेको आहे कच पक आहे, कंफर्मेशन न आहे। असां चई सघूं था त इहो जुमिलो जेको आहे शक वारो जुमिलो आहे। जेकॾहिं ज़मान हलंदड़ वक़्त में जेको आहे फ़ाइल जे कम में शक ॾेखारे असांखे ज़मान हाल मुतशक्की चऊं था। हाणे जेको आहे इन में मे बी ऐं माइट बी ॿ हेल्पिंग वर्ब आहिनि जेके असां चाहियूं त मे बी
सभिनी फ़ाइलनि सां इस्तेमालु करे सघूं था ऐं जेकॾहिं असां चाहियूं त माइट बी जेको आहे सभिनी फ़ाइलनि सां इस्तेमालु कयूं था। हाणे असां जेका बि हिते जुमिला लिखिया आहिनि साबित साबित असांजा जुमिला जेका आहिनि बयानी तरह जा आहिनि अफर्मेटिव सेंटेंसेस आहिनि जेके हाणे चाहियूं था असां इन जुमिले खे जेको आहे नेगेटिव सेंटेंस में जेको आहे चेंज कयूं त असांखे जेको आहे मे जे पुठियां सिर्फ़ु जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो करणो पवंदो त असांजो जेको सेंटेंस आहे उहो अफर्मेटिव सेंटेंस मां जेको आहे नेगेटिव सेंटेंस में जेको आहे उहो चेंज थींदो। जीअं फज़ाना मे बी मेगिंटी फज़ाना चाहे ठाहींदी हूंदी हाणे इन जे पुठियां असां नॉट जो इज़ाफ़ो कयूं था त इन जी माना थी वेंदी फरज़ाना चा ना ठाहींदी हूंदी। हाणे जे सभिनी जे पुठियां जेकॾहिं मे जे पुठियां असां नॉट जो इज़ाफ़ो कयूं था नॉट जो असांखे जेको आहे मे बी जे विच में जेको आहे इस्तेमालु करणो आहे न कि असांखे जेको आहे मे बी खां बाद में इस्तेमालु करणो आहे। हाणे ॾिसो असांखे मे ऐं बी जे विच में जेको आहे नॉट इस्तेमालु कयो आहे जेकॾहिं असां हिनखे मे बी नॉट लिखूं था त असांजो जेको जुमिलो आहे उहो जेको आहे ग़लति थी वेंदो। असांखे जेको आहे नॉट जेको आहे मे ऐं बी जे आदि में जेको आहे सेंटर में इनके जेको आहे रखणो आहे। हिते असां हिते रखियो आहे इहो बि असांखे जेको आहे अफर्मेटिव मां जेको आहे नेगेटिव में चेंज थियो। हाणे आई मे नॉट बी हिते दे मे नॉट बी यू मे नॉट बी ही मे नॉट बी शी मे नॉट बी। हाणे सिर्फ़ जेको आहे असां बयानी जुमलनि में मे खां बाद में जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो कयो त असांजा सभु जा सभु जेका जुमिला आहिनि उहे अफर्मेटिव सेंटेंस मां जेको आहे बयानी जुमिले मां जेको आहे असांजे नाकारी जुमिले में तब्दील थी विया। हाणे जेकॾहिं असां इन जुमिलनि खे जेको आहे बयानी जुमिलनि खे जेको आहे सवाली जुमिले में तब्दील करणु चाहियूं था त असां मे खे जेको आहे उहो सब्जेक्ट खां अॻु में रखंदासीं ऐं असांजा सभु जा सभु जेका जुमिला आहिनि उहे असांजा अफर्मेटिव सेंटेंस मां जेको आहे इंट्रोगेटिव सेंटेंस में जेको आहे उहे तब्दील थिया। हाणे असां नॉट खे ड्राइव था छॾूं त असांजा जे पहिरीं बयानी जुमिला हुया हाणे इहे सादा जुमिला जेका आहिनि असांजा उहे बयानी जुमिले में तब्दील थी विया। हाणे जेको आहे असां चाहियूं था असां इन खे जेको आहे जुमिलनि खे जेको आहे सवालिया जुमिले में तब्दील कयूं त पोइ असां हिते जेको आहे मे खे जेको आहे साफ़ करे खणी मे खे असां सब्जेक्ट खां अॻु में रखंदासीं ऐं मे जो जेको एम आहे उहो असां वॾो लिखंदासीं ऐं जो सब्जेक्ट हूंदो उन जो जेको पहिरियों अखर आहे असांखे उहो नंढो लिखणो पवंदो। जीअं हाणे हिते फरज़ाना आहे असां इन जो जेको आहे पहिरियों अखर जेको नंढो न कंदासीं नाउन आहे मे बेगर मे आए मे दे मे यू मे ही मे शी। हाणे ॾिसूं था असांजा सभु जा सभु जेका जुमिला आहिनि उहे असांजा जेको आहे बयानी जुमिले मां जेको आहे सवाली जुमिले में तब्दील थिया। हाणे असां सभिनी जुमिलनि जे आख़िर में जेको आहे क्वेश्चन मार्क ॾींदासीं त असांजा जेका बयानी जुमिला आहिनि उहे सवाले जुमिले में तब्दील थी विया। सिर्फ़ु जेको आहे असां हेल्पिंग वर्ब मे खे जेको आहे उहो खणी रखंदासीं उन खां बाद में जेको आहे सब्जेक्ट हूंदो ऐं सब्जेक्ट खां बाद में जेको बी आहे उहो बी जेको असां लिखंदासीं। अहिड़े तरीक़े सां असांजो जेको जुमिलो आहे उहो बयानी जुमिले मां जेको आहे सवाली जुमिले में तब्दील थी वियो। हाणे असां चाहियूं था त असां जेको आहे पंहिंजे जुमिले खे सवाली जुमिलो बि हुजे ऐं नाकारी जुमिलो बि हुजे त सवाली ऐं नाकारी थियण जे लाइ असां जेको आहे जुमिले खां पहिरियों सवाल थियण जे लाइ मे इस्तेमालु कयो उन खां पोइ जेको आहे सब्जेक्ट हाणे सब्जेक्ट खां बाद में जॾहिं असां नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं त पोइ असांजो जुमिलो जेको आहे उहो जेको इंट्रोगेटिव ऐं नेगेटिव जेको आहे सेंटेंस ठही पवंदो माना सवाली ऐं नाकारी जुमिलो ठही पवंदो। हाणे सभिनी फ़ाइलनि खां बाद में जेकॾहिं नॉट जो इज़ाफ़ो कयूं था त हाणे असांजा जुमिला जेका सभु जा सभु आहिनि उहे इंट्रोगेटिव ऐं नेगेटिव सेंस वारा जुमिला थी विया। त हाणे असांजा जुमिला जेका सभु आहिनि उहे सभु जेको आहे सवाली बि आहिनि ऐं उन सां गॾु असांजा जुमिला जेको आहे नाकारी बि आहिनि। हाणे ॾिसूं था असांजा सभु जा सभु जेका जुमिला आहिनि उहे सवाली भी थी उन का बाद में नाकारी भी थी सवाली ऐं नाकारी भी थी। ज़मान हाल मुतशक्की फेल जी अहिड़ी सूरत या जेका असांखे फ़इल जे कम में जेको आहे हलंदड़ वक़्त में शक ॾेखारे त उनखे ज़मान हाल मुतशक्की चइबो आहे। ज़मान हाल मुतशक्की में जेको आहे मे बी ऐं माइट बी जेको आहे हेल्पिंग वर्ब हूंदा आहिनि। असां चाहियूं त सभिनी फ़इलनि सां मे बी इस्तेमालु करे सघूं था। असां जेकॾहिं चाहियूं त सभिनी जेको आहे फ़इलनि सां माइट बी
इस्तेमालु करे सघूं था। ऐं उन खां अलावा इन जेको आहे टेंस में जेको आहे फेल जी चौथी सूरत जंहिंखे असां इन फॉर्म चवंदा आहियूं उहा इस्तेमालु थींदी आहे। ऐं जेको आहे सभिनी फ़ाइलनि सां असांजी मर्ज़ी आहे त असां जेको आहे मे बी इस्तेमालु करे सघूं था ऐं माइट बी इस्तेमालु करे सघूं था। उम्मीद आहे तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं असां अॼु जो लेक्चर पसंदि आयो आहे त इनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।